अपडेट कयो पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मोटरवे पुलिस जे शहीदनि जे वारसनि खे ईद उल फितर जे मौक़े ते तोहफ़ा ॾिना विया। तफ़सील मूजिबि DIG मोटरवे पुलिस सिंध जावेद अली महर जे हुकुम ते IG मोटरवे पुलिस सुल्तान अली ख़ाजा जे हिदायतुनि ते मुसाफ़िरनि खे लखें रुपया वापसि कराया विया ऐं केतिरनि ई गाॾियुनि जे ड्राइवरनि खे ॾंड बि हया विया। उन खां अलावा ड्राइवरनि जी मोटरवे पुलिस जे तर्जुमान चयो त लाइसेंस ऐं गाॾियुनि जा रूट परमिट बि मनसूख़ कया पिया वञनि। उन हवाले सां मोटरवे पुलिस जे तर्जुमान जो वधीक चवण हो त मुसाफ़िरनि खां वधीक भाड़ो वसूल करणु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। मोटरवे पुलिस एहलकार मुसाफ़िरनि जी मदद लाइ 24 कलाक मौजूदु आहिनि। ॿिए तरफ़ मोटरवे पुलिस ईद उल फितर जे मौक़े ते पंहिंजे शहीदनि खे न विसारियो। उन सिलसिले में DIG मोटरवे पुलिस शहीदनि जे वारसनि में ईद जा चेक ऐं तोहफ़ा विरिहाया विया। ॿिए तरफ़ DSP हेडक्वार्टर असदुल्ला अबड़ो ऐं DSP ख़ालिद नवाज़ शेख लालू रंग में शहीद ऑफिसर शहीद नसरत हुसैन तुंहिंजू जे वारसनि खे ईद जे चेक खां अलावा मिठाई ऐं तोहफ़ा पिण ॾिना।